तो छा ॿुधायां मच ॿार वाला चांडिया मच के ॿार न हितो वे नहीं सी करे गुज़ारी आहे ये करे गुज़ारी आहे ऐं ॿियो वरी जेको आहे वे तो चांडिया मच खे न ॿारे सघे हा रांदो साईं अॼु सी अहिड़ो आहे ॾींहं जो बि माना मच जे ज़रूरत महसूसु थिए थी मच ॿारे ई वेठा आहियूं इहे हेॾो असांजो हाजन ऐं मच ॿारायो तो हाजन असल में हवा सुबह साण जी आयो तो मां 7 बजणा हो चाय असां पंहिंजी वठो आयासीं हा जी आयो तो कठ कोन हो वियासीं तो कठ साम्हूं लोड़ो पटे आयासीं हिकिड़ो हा बस जेसीं ताईं तव्हां आयो संगत आई तेसीं ताईं मां ॿाहिरि वेठो हुउसि हा ऐं सुबुह ॾाढो सी हो मुर्गो ॾकणी सुबुह बि हाणे बि त ॾिसो सी वेठो जो 4 थी विया आहिनि तक़रीबन पर जहिड़ो कर सफ़ाई बर्फ़ पई हुअसि माशाल्लाह सी आहे ॾाढो सी से बाक़ाइदा चांडियो आयो आहे बरियल पाए खे विसायो अथई चांडिया छा कई इहो धुआं करे थो कयो हा तूं करे जॾहिं माची त तीली ॾियोसि अब्बा तीली माची से हा हे बबड़ बबड़ उते कयूं हिकिड़ो सीन मच ते बि कयो यार मारे छॾी हलो हलो बाय बाय कह ॾिनी बाबा सजावट खान बाबा सी न छॾियो एॾो सी कान्हे यार हमारा सी आहे छो ए मिर्चू फकीर जो बाय बारी त ज़रूर को तो फ़ाइदो खणूं मिर्चू फकीर खे कहिड़ो डोज़ खलल विधो अथई दोस्तो जीअं त तकरार सोप सिर में थधे एरिया जो सजावला जेको आहे तो बाय बारी साईं अचो अचो बाबा हलो 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 बाय बाय मिर्चू फकीर मिर्चू बारी मिर्चू अरे बुध रिकॉर्डिंग कई किथे थी छा थो कर इहो थी ठहियल कमु बिठाइण वारो हा सतार माना कमु ठहियल बिठ माना ड्राइव विझे असल में रिकॉर्डिंग होना ही गाने का यहीं शुरू थी आन हाथ सेकण में 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 बाबा आल बाबा वठ ओके दिए कैमरा बाय हाथ सेकण में छा हाथ सेकण में वक्त लगी होंदो ऐं 16 दिन कीअं थींदा 16 सीन थी विया दोस्तो जीअं त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजो सो फिरन हाणे हिननि ते किल पलंदो जे हिननि जो तो भरी थो हेॾे फिर ख़ुदा जी मार पवई हेॾे जिन खे स्पॉन्सरशिप वारा ई नथा सुञाणनि उन्हनि जे मथां कैमरा रखियो बीठो ऐं जिन जे पोयां कमर्शियल भॼंदी थी वते से हेॾे असां बाहि ते वेठा बाबा हुननि कहिड़ो ॾोह कयो हुननि जो बि हक़ आहे थोरो घणो दिलि त चवंदी बूम ठोकजंदी तोखे जीअं आवाज़ ई न भरिजे सभिनी जो ॾिसो त सही तव्हांजो इंटर कट वञा ताईं ख़तमु छो न थी थिए न मतिलबु हेॾो फुर्ती साहब बीठो आहे हेॾो असां बीठा आहियूं ऐं तूं फिरियो गिरियो उन्हनि ते बीठो आहीं जेके बंदूक कुल्हे में खयो बीठा आहिनि कीअं आहे ही कीअं आहे तव्हांजो ड्रामो असां ते थो हले बंदूकनि ते बाबा सजावल खान ऐं सालो ते तो हिकिड़ो सजावल सीन अथई हा हाणे हो हुन बचुल ते झेड़ा पता हला न तोड़े आयो अस्सलाम वालेकुम सजावल खान जी बचुल मूंखे तो वठण आयो आहे माना बचुल मूं वटां हाणे तूं लीमे जो घर छॾे मुंहिंजी उतां कया चकर कटी ख़ुदा जी मार पवई जेकॾहिं मुंहिंजे घर जो दर टपियो हुई उतां करे अची त मिड़ई खैर मुंहिंजी आदत आहे न लीमो कोन्हे छा वञूं घर में मता हिते सलीम ऐं मुआराए वेठा अथई न ॾारे विझंदई बाबा जेतो थी पियो आहे न न बचुल ते हेरियल आहे न जेॾीमहिल केवल लीमो न आहे बचुल जे घर बचुल जे घर हाणे उहा आई आहे मुंहिंजी पनाह में हाणे मुंहिंजी पनाह में आई आहे त हे ज़रूरु मुंहिंजे कोट जा हिननि जा चकर त कटींदो सालू साहब छा मसलो आहे छो सजावल जो तव्हां कया असल में बचुल खे वठण आयो आहियां बचुल हिते पई बीठी आहे न तुंहिंजो कहिड़ो कमु न मूंखे अली में जी सस नवाब खान ॿुधाए जॾहिं नवाब खान खां पुछुमि त तुंहिंजो मां सां छा वञे त चई ससु आहे हिकिड़ी उनजी भेण मां उन खे ई नथो ॾियां त तुंहिंजो कहिड़ो रिश्तो आहे मां ॿिए चकर में ज़ाल लीमे जी ससु नवाब खान जी तुंहिंजी कहिड़ी पुफी आहे जो तूं पोयां लॻो पुफी न चो क़यामत कान्हे पर तुंहिंजी नियत में खोट आहे हा न कोन पढ़ंदो पर हिनखे रसो खीची विझणो पवंदो न त कोन पढ़ंदो सीन कयो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सीन कयो हलो 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 दोस्तो हल बाबा सागी सागी पोजीशन ते अचो ता अचो अचो हले रोशन भाई ओडे जल्दी करो जल्दी हले रोशन हले दुआ खत्म करा खत्म दियो दुआ खत्म दियो दुआ दुआ हल बाबा पछाई बेटी आ जेका ओडे दी पई
हलो 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 बस अचो बीठा हूँ कुछ वेठा आहिनि कुछ बीठा आहिनि बाबा साईं बीहूं वेहूं वेठा ओके अच्छा अकबर जा लागी तो चाय करण में आया वो न बेग में था घर अकबर जा लागी तो चाय करण में आया हलो अचो साहब अकबर ने तो नजर के काढे चाय वठण में आयो को अकबर जो मूवी पियो थो भरे असांजी जहांगीर वियो आहे चांहि वठण इन सीन में काढे हिन सीन में ईंदो हाणे वेहंदो हा ना या ॾींदो कंहिं ॿिए खे ए माण्हू सवाल कयो त अकबर ना है उहो इन करे चओ अथनि त आयो आहे नवाब खान पादरा कंहिंखे हणंदो इन करे न छो त कंहिंखे न कंहिंखे कुटबो हलो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बाक़ी हिन माण्हू खे ॾिसी छॾियो हिनखे मूं पंहिंजी ओताक ते घुराए चयोमांसि वञ बाबा तो मां मूं हथ कढिया नवाब खान अहिड़ो अहिड़ो ओॾी महिल चई नवाब खान अहिड़ो गद्दार आहे मूंसां वाइदा करे कोर्ट में फिरी वियो साॻियो ई नवाब खान सां घुमंदो तो हुते बशकल हे बख्शल सत्तार हा मूंसां वाइदो करे वियो त मां अहिड़े गद्दार सां कॾहिं बि कोन हूंदुसि नवाब खान गद्दार आहे जो मां पछाड़ी में चवांसि थो न फोन ते ॻाल्हाए पंहिंजे पीउ सां तोसां जो ॻाल्हाई त तो जोड़ियो कोई वञी मां मुंहिंजो छा वञा हे मोतो ई मुंहं में बीठो हुजे उते मूंखे चई नवाब खान अहिड़ो पोइ मूं चयो चई कोर्ट में गवाही ॾियां थो उते हली लांती फिरी वियो जज जे साम्हूं अब फिरी छा वियो ॿिए ॾींहुं ॾिसां त नवाब खान सां गॾु घुमंदो थो वठे बाबा टुकर नवाब खान जा पियल अथसि नी कर पियल अथसि अचो बिस्मिल्लाह छा आहे जुमिलो चांहि अची वई चांहि विझो चांहि चांहि हलो चांहि बि कंदा हलंदासीं सीन बि कंदा पर मां छा खे प्यारियोसि चांहि गरम पियूं यार मां छा सीन पूरा कढी ॾींदासीं इंशाल्लाह सीन कढी हिकिड़ो खादम जो आखिरी करो सीन निकिरी वेंदा ॿुधाई खादम 5 मिंट थियनि त वरी क्लिप ॿियो ओए 5-6 मिंट थियनि त कटे वरी ॿियो क्लिप ठा हे पाण व्यूज़ लॻो पियो आहे न मुछ अथसि न ॾाढी कहिड़ा व्यूज़ ॾियो हा भाई मुंहिंजो वटि कोन्हे बाक़ी ही परायो वटि आहे अच्छा